सिंध हाई कोर्ट एमडी केट जा नतीजा रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में एमडी केट जे नतीजनि में फेर फार बाबति केस जी ॿुधणी। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो त जेसीं ताईं जांच मुकमल न थिए तेसीं ताईं एमडी केट जो रिज़ल्ट जारी न कई वञे। सिड़पकारी खे हथी वठाइण में अहम अगबिराई। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में $1 अरब जी सिड़पकारी जे मुआहिदनि जो इम्कान। सऊदी आला सतही वफ़द अॼु पाकिस्तान पहुचंदो। सऊदी अरब जो आला सतही वफ़द 11 अक्टूबर ताईं पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ातूं कंदो। परॾी खाते जी तर्जुमान मौसूफ़ सऊदी अरब ऐं पाकिस्तान वापार ऐं सिड़पकारी जे मुआहिदनि ते तेज़ीअ सां कमु करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शहीद लेफ्टिनेंट कर्नल अली शौकत जे घर आमद वारसनि सां ताज़ियत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत शहीद जे वारसनि सां गॾु बीठल आहे। पाक फ़ौज जा शहीद क़ौम जो फ़ख़ुरु आहिनि। मुल्की सलामती लाइ शहीदनि जी क़ुर्बानीनि खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। हू दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं जंग जारी रखंदा। पाकिस्तान स्टॉक मार्केट में हिक खां पोइ ॿियो रिकॉर्ड क़ाइमु करण जो सिलसिलो जारी। कारोबारी हफ़्ते जे टे ॾींहं बि स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान। स्टॉक मार्केट में पहिरियों भेरो 100 इंडेक्स 86,000 पॉइंट्स जे अधु पार करे वियो। 100 इंडेक्स 581 पॉइंट्स जी बाद सां 86,245 पॉइंट्स जी सतह ते पार करे रहियो आहे। पाक अफगान बॉर्डर नोशकी गंजाली सेक्टर में अफगान फोर्सेस जी अगराई सिक्योरिटी ज़रिए मूजिब पाकिस्तानी फोर्सेस जी अफगान फोर्सेस खिलाफ भरपूरी जवाबी कार्रवाई में अफगान फोर्सेस के गरो नुक़सान। पाकिस्तान सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ असराइता कदम जारी रखंदो। अफगान फोर्सेस अॻु बि बिना जवाज़ अगराई कई हुई। पाकिस्तान में घणा कम बिना आईने कानून जे थी वेंदा आहिनि। जॾहिं त अदालत में अजीब शयूं थी रही हूंदियूं आहिनि उन वक़्तु को एतिराज़ नाहे कंदो। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी शाह जा डेम्स फंड केस में ॿुधणी दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट डेम्स फंड जी रक़म पाण वटि रखी नथी सघे। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनामे तहत वज़ीर आज़म चीफ जस्टिस डेम्स फंड्स अकाउंट खोलियो वियो। रजिस्ट्रार अकाउंट जी संभाल कंदो हो। एडिशनल ऑडिटर जनरल जी अदालत खे आगाही। चीफ जस्टिस रिमार्क्स आहिनि हू ॾिसी रहिया आहिनि त सुप्रीम कोर्ट फंड्स रखी सघे थी या न। केस जी ॿुधणी जुमे ताईं मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत तवानाई बाबत काबीना कमेटी जो इजलास। बिजली की पैदावार और खरीद लाइ खुद मुख्तियार मल्टी प्लेयर मार्केट ठाहिण की मंजूरी। मुल्क में बिजली की खरीदार किरदार के तरतीबवार खत्म किया वेंदो। बिजली मार्केट के मल्टी प्लेयर मार्केट में तब्दील किया वेंदो। इजलास की ब्रीफिंग। तवानाई शोबे में चोरी और नुक़सान घटाइण लाइ कदम असराइता बणाया वञनि। चोरी में मुलविस बिजली कंपनी के मुलाज़िमनि खिलाफ कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म की हिदायत। सिंध जी 4,000 खां वधीक वैक्सीनेटर्स के 25 खां 50 लीटर तेल फराहम करण लाइ स्टेट ऑयल जो कार्ड जारी कयो पियो। सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर इसरा पेचो वैक्सीनेटर्स के तेल फराहम करण लाइ PSO कार्ड ॾियण जो इफ़्तिताह करे छॾियो। सूबाई वज़ीर पारां सिंध में पोलियो जा 3 केस आए थियण ते अफ़सोस जो इज़हार। चवे थी सूबे में जेकी ॿार पोलियो जा खुराक पीअण ऐं पैदाइशी टुकनि खां रहिजी विया आहिनि
तिन के पोलिस जा फुड़ा पियारिया ऐं टुका बि लॻाया वेंदा। कराची के इलाइक़े फीडलबी एरिया में 3 वरह की बाड़ी जो लाश हथ ज्यादती की तस्दीक। बाड़ी जो लाश FB एरिया ब्लॉक 11 में घिटी में मिलो। पुलिस मूजिब बाड़ी की गिची में रव वेड़ियल हो। ज़ाहिरी थे तो खेस गलो दबाए क़त्ल किया वियो। पोस्टमार्टम में बाड़ी से ज्यादती की तस्दीक थी है। झोल में मामूली गाल था चाचन कुआड़े चा पार करे भाइटे के कत्ल करे छो। सभी स्टाफ ते बारन जी गाल था छेड़े दौरान दादू में वाड़ कत्ल थी वियो। बख्शापुर में जो कबलू थाने जी हद में नौजवान अगवा हथियारबंद गोठ हाजी गोलोवासी नौजवान गुलाम अब्बास गोलो के अगवा करे खणी विया। पुलिस ऐं मुखवी नौजवान जा वारिस पेरा खणी हथियारबंदन पुठियां कचे तरफ रवाना। वारसन मूजिब नौजवान गोठ का कंदकोट वञी रहियो हो। हथियारबंद खेस रस्ते में अगवा करे विया आहिनि। वारे जे गोठ गढ़ वाहन में नौसवार नारी मुबिना तो जहर पी आपघात करे छो। 19 वरीह जी कलसूम चाडो घरू अणबड़ता कुबा मारतबा पिया हयाती जो अंतानो। ठुल में एक ही घर जा 3 ॿार घुमण फिरण का लाचार। वारसन तरफा पोलियो जो शक ज़ाहिर। बलोच कॉलोनी में 7 वरह की इरम 8 वरह जो अब्दुल रज़ाक और 5 सालन जो शाहजेब कंडरानी घुमण फिरण का लाचार थी विया। वारसन जो सेहत खाते का डॉक्टर जो टीमूं मोकले ॿारनि के चकासी संदस इलाज कराइण जो मुतालबो। जापानी वजीर आजम पार्लियामेंट रोड़े छॾी 27 अक्टूबर ते वक़्त खां अॻु चूंडू कराइण जो ऐलान। जापानी वजीर आजम फंडनि जे नाजाइज़ इस्तेमाल जे इल्ज़ाम हेठि पार्लियामेंट रोड़ी। निंद्र न आई नूर घटारे, निंद्र न आई नूर घटारे, सुहना तो के सारे सारे। आई सिंध के अवामी शायर उस्ताद बुखारी जी अज 32 वर्सी मल्हाई पी वने। हुन पंहिंजी शायरी ज़रिए मज़लूम और महकूम तबके की तर्जुमानी कई। मुख्तलिफ मौज़ूअनि ते किताब पिन लिखा। संदस गीत अज भी झर झंग गूंजन था। सिंधन जा मेला वो मेला मेला, सिंधन जा मेला वो मेला सदा लगंदाई रहंदा। सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे, सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे, गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे। मस्तन जा मेला वो मेला मेला, मारुन जा मेला वो मेला सदा
धरती मेगा फेस्टिवल में बाक़ी बड़ी तैयारियों जारी। हैदराबाद से रानी बाग में रिथियल फैमिली फेस्टिवल 11 का 13 अक्टूबर ताईं जारी रहंदो। तफरीह जा रंग भरण लाइ रांदि जा मौक़ा ॾेही तोड़े पढ़ी कपने जा स्टॉल। फेस्टिवल में थींदी इनामनि जी बरसात। सुहिणी मौसीक़ी ऐं ॿियो घणो कुझु सिर्फ़ हवाला आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार।